अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में असां ॿुधाइण वारा आहियूं त सिंध जा फ़नकार जिन में त सिंध जो शहनशाह फ़नकार शमन अली मीराली ऐं किंग ऑफ मौलाई मुमताज़ मौलाई चांडियो साहब, निगत नाज़ ग़ुलाम हुसैन उमराणी केतिरी फ़ीस वठंदा आहिनि हर एल्बम जी। हिन वीडियो में असां अव्हांखे हिननि फ़नकारनि जी डिमांड ॿुधाईंदासीं त केतिरी फ़ीस में हिकिड़ो फ़नकार ऑडियो ऐं वीडियो एल्बम एग्रीमेंट कंदो आहे ऐं वरी कंहिं शादी जे प्रोग्राम में केतिरी फ़ीस वठंदा आहिनि जॾहिं कंहिं शादी जे प्रोग्राम में वेंदो आहे। दोस्तों, त असांजी ही वीडियो इंशाअल्लाह तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। ही वीडियो हिकिड़ी डिफरेंट वीडियो आहे। हिन में असां अव्हांखे ग़ुलाम हुसैन उमराणी मुमताज़ मौलाई शहनशाह शमन अली मीराली ऐं निगत नाज़ इन्हनि वॾनि फ़नकारनि जे फ़ीस जे बारे में ॿुधाईंदासूं त केतिरी फ़ीस वठंदा आहिनि, केतिरे बजट में इहे एग्रीमेंट में केतिरे बजट सां शादी जो प्रोग्राम अटेंड कंदा आहिनि। दोस्तों, असीं सभ खां पहिरियां ॻाल्हि कंदासीं सिंध जे शहनशाह फ़नकार शमन अली मीराली जी दोस्तों, पहिरियां ऑडियो जो दौरु हूंदो हुयो त शमन अली मीराली ऑडियो एल्बम जो एग्रीमेंट 5 खां 6 लखनि रुपयनि में कंदा हुया ऐं वरी जॾहिं दौरु आयो ऑडियो ऐं वीडियो सीडी जो त ऑडियो ऐं वीडियो सीडी जे दौर में शमन अली मीराली 11 खां 12 लख रुपयनि जी बजट में ऑडियो वीडियो सीडी ॿई एग्रीमेंट कंदा हुया। ऐं जॾहिं ग़ुलाम हुसैन उमराणी इन दौर में आशिक मजबूर आहे, जॾहिं हिन गीत जी शोहरत खां पोइ ग़ुलाम हुसैन उमराणी बि 13 खां 14 लख रुपए जी बजट में ऑडियो ऐं वीडियो सीडी एल्बम जी एग्रीमेंट कंदा हुया। जी दोस्तों, त हिन खां पोइ जॾहिं असांजो सिंध जो सुहिणो शाइर मुमताज़ मौलाई चांडियो साहबु इन खां पहिरियां निगत नाज़ जेको पहिरियां एल्बम ट्रैक ते थ्रू कयो हुयो नाज़ प्रोडक्शन में, जंहिंमें उहे ट्रैक ते पहिरियां बि फ़नकार शहनीला अली उन ट्रैक ते ॻाए चुकी हुई, जंहिंमें शहनीला अली जो ख़ूबसूरत आवाज़ में इहो ट्रैक हुयो ऐं दिलि ग़रीब सां लाइ ॾिस हिकु भेरो आज़माए ॾिस। इन ट्रैक ते वरी निगत नाज़ जॾहिं पहिरियों एल्बम नाज़ प्रोडक्शन में कयो हो त इन ट्रैक ते हिन जो हिकु ख़ूबसूरत सॉन्ग जेको इंतिहाई पॉपुलर थियो, जेको हुयो लख लॻा तंब लाईंदमि हिन सुणे खे मञाईंदमि। दोस्तों, हिन सॉन्ग खां पोइ निगत नाज़ शोहरतुनि जी बुलंदियुनि ते पहुची वई ऐं पोइ निगत नाज़ जे हर ऑडियो ऐं वीडियो सीडी जे एग्रीमेंट 13 खां 14 लख ऐं 16 लख रुपया हूंदी हुई। दोस्तों, जॾहिं दौर मेमोरी कार्ड ऐं USB जो आयो त इन दौर में चङा भला फ़नकार वीचारा पोइते थी विया ऐं मुमताज़ मौलाई चांडियो साहब बि इन USB ऐं मेमोरी जे दौर में एंट्री कई। काफ़ी देर सां किंग ऑफ सॉन्ग मुमताज़ मौलाई चांडियो साहब शोबिज़ में ॻाइण जे हिसाब सां एंट्री कई, पर टाइम काफ़ी देर थी चुकी हुई। दोस्तों, इन दौर में मुमताज़ मौलाई साहब बि आयो, जंहिं टाइम ऑडियो ऐं वीडियो सीडी जो दौर ख़तमु हुयो। वीडियो सीडी जो दौर हुयो, पर उहो कंपनी जे थ्रू न हुयो, पंहिंजी मदद जे थ्रू हुयो। पर मुमताज़ मौलाई हिमत न हारी, इन जा केतिरा दोस्त केतिरा उन जी मदद कई ऐं मुमताज़ मौलाई जी एग्रीमेंट 14 खां 15 लख रुपया हूंदी हुई। दोस्तों, अॼु जो वीडियो असांजो एतिरो ई आहे। वीडियो सुठी लॻी हुजे त हिनखे लाइक कजो ऐं दोस्तों, तव्हांखे हिननि मां कहिड़ो फ़नकार पसंदि आहे कमेंट सेक्शन में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।